अदा खैर ता है न अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अॼु ॿनीअ में कमु कुझु ज़्यादा हो, इन जे करे थकावट थी पई आहे। अदा अॼु तव्हां ॿनी में घणो कमु कयो आहे। सुभाणे मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। हा अदा सुभाणे खां तूं भले अचु, पर हिन महिल आउं घणो थकल आहियां, वञी आराम थो करियां। अदा अमी हाणे भले वञी आराम करे। शेरन अच कर खबर शेरन छातो पंहिंजे कम जो इस छोरे खे असुल सिधी गोली सीने वारी ठोकी अथम। ये असुल उबासी भी कोन ॾिनई, ॿियो रब जे राह में रवानो थी। शाबाश शेरन शाबाश। सिर्फ इहो ई हथ रखंदो अचिजां ॻोठ वारनि ते, पोइ हूअ भली पंहिंजी ज़मीन मुंहिंजे नाले ते न। बाबा साईं कंहिंजी फिटी आहे जो पंहिंजे मौत के दावत ॾींदो। बाबा साईं इहो ई हथ जो हुन जे मथां रहियो, हुननि जे मचाल जो पंहिंजी ज़मीन तव्हांजे नाले कोन कंदा। इस ही छोरो त वियो पंहिंजे अंजाम ते पहुची, बाक़ी रहियो आहे शाहिद ऐं हुन जा भाइर। उन्हनि खे मौत जी निंड सुम्हारणी आहे ऐं उन खां पोइ हू पंहिंजी ज़मीन अव्हां जे नाले कंदा। ज़मीन तो उन्हनि जा वॾा असांजे नाले ते कंदा, पर मां चाहियां थो त पंहिंजी ज़मीन इज़त सां मुंहिंजे नाले ते। पर जेकॾहिं उन्हनि खे इज़त जी ॿोली सम्झ में न आई त मौत उन्हनि जो मुक़दर बणिजी वई, पोइ हू मजबूर थी पंहिंजी ज़मीन मुंहिंजे नाले कंदा। साथियो सरदार अचे पियो। खत्म थी पुलिस वठ वठा लगी पई असल बाहर नहीं असल बाहर पुलिस के मुंह ॾियूं था, पर उन खां पहिरीं पंहिंजे खाइण पीअण जो बंदोबस्त करूं, पोइ पुलिस खे था ॾिसूं। घणनि ॾींहंनि खां वठी वॾेरे नवाब खान यादि ई कोन कयो आहे। सरदार वॾेरा त हूंदा ई आहिनि पंहिंजे मतिलब जे लाइ, वॾा उहे तॾहिं यादि कंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे असांजी ज़रूरत पवंदी आहे।
पोइ त असुलु फ़ोननि जो कड़को पियो पवंदो आहे, कड़को। हाँ सालार हाँ, वॾेरा त हूंदा ई पंहिंजे मतिलब ख़ातिर आहिनि। तूं तॾहिं यादि कंदा जॾहिं हुननि खे असांजी ज़रूरत पवंदी, पर हाणे असांखे पंहिंजी बंदोबस्तु पाण करणो आहे। छो त जेकॾहिं ईअं वेही रहियासीं त पोइ बुख मरी वेंदासीं। वॾा, असीं तव्हां सां हर हाल में ॿधल आहियूं। पोइ हलो, देरि छा जी आहे, पोइ जिते अव्हांजी दिलि चाहे। अॼु हलूं था कचे जे तरफ़, पोइ जेको थींदो ॾिठो वेंदो। अचो मूंसां गॾु। सर ही फाइल उन्हनि माण्हुनि जो आहे जेके वॾेरे जे चवण ते ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि, पंहिंजे पैसे जे ज़ोर ते दहशत ॾेखारे उन्हनि खे मारींदा आहिनि। शाबाश, ही कमु त तो तमामु सुठो कयो आहे। हिन फाइल में जिन जा बि नाला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ऐं हा, हिकु ॻाल्हि ध्यान में रखो, कंहिं सां बि रिआयत नाहे करणी। उहे भली हू खणी वॾेरे जो मुंहुं छो न हुजे। सर फाइल में वॾेरे नवाब खान जे ख़ासि माण्हू शेरल ऐं उन जे साथियुनि जा बि नाला आहिनि, जेके वॾेरे जे चवण ते ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि। ऐं सर इहा बि ख़बर मिली आहे त वॾेरो नवाब खान ऐं उन जा साथी ऐं पंहिंजो ॾाढ ॾेखारे ज़मीन ते कब्ज़ा पिणु कंदो आहे। शेरल ऐं उन जे साथियुनि जी कानून सां खिलवाड़ करण जी अहिड़ी त सज़ा मिलंदी जो वरी हू कॾहिं कंहिं ते ज़ुल्म न कंदा।
शायद मुझा वार ता पटजन। हाँ भले पटजन वार। शायद तू हर गाल ते जिद कंदो आहीं, कॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि न मञींदो आहीं। छा तुंहिंजी मूंसां दिलि न आहे? चेरी तू त मुंहिंजे मन जी राणी आहीं, तोखे त मां दिलि सां प्यार करियां थो। सच शायद तू मूंसां वाकई एतिरी मोहबत कंदो आहीं? हाँ सो हाँ। शायद मूं त सोचियो बि कोन हुयो तू मुंहिंजे लाइ पंहिंजी जान ॾेई छॾींदे। सची शायद तू मुंहिंजी जान आहीं। जो आया ओ सुहिणी सजनी मां आशिक तुही जो आया ओ सुहिणी सजनी मां तू दिल दे मुखे दिलबर तुही जो आया ओ सुहिणी सजनी मां माशुक तुहिंजी आया ओ सुहिणा साईं मां पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो तोखे पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो तोखे पैर में कंडो लगे थो मुझे दिल में दर्द थिए थो मुझे दिल में दर्द थिए थो अचु जख्म ते मलहम लगाया ओ सुहिणी सजनी मां अचु जख्म ते मलहम लगाया ओ सुहिणी सजनी मां तुही जो आया ओ सुहिणी सजनी मां
ही जो आया ओ सुहिणे सजनी मां माशुक तुंहिंजी आया ओ सुहिणा साई मां ओ सुहिणे सजनी मां ओ सुहिणा साई मां ओ सुहिणे सजनी मां शायद तू मुंहिंजे मन में समायल आहीं तोखां सिवा मुंहिंजो केरु बि नाहे शायद पर छा सुआ शायद वॾेरे नवाब खान ॻोठ वारनि जो अॻे ई जीअण जंजाल करे छॾियो आहे मां ख़ुदा खां इहो दुआ थी कयां असांजी ॿिन्ही जी मोहबत जे विच में ॿियो केरु बि न अचे जेकॾहिं रोज़ बरोज़ वॾेरे जा ज़ुल्म वधंदा वेंदा त असांखे मजबूर थी करे वॾेरे जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ उथणो पवंदो न शायद न तू जज़्बात में न अच अल्लाह साईं पाण भलाई कंदो चौथो पंहिंजे मौत खे दावत ॾी दिलबर इज़त सां मुंहिंजी ॻाल्हि मञ ऐं हिननि कागज़नि ते सही कर न त तुंहिंजो हितां बचणु नामुमकिन आहे इज़त सां शेर जी ॻाल्हि मञ दिलबर छो त पंहिंजे मौत खे कूर कूर करी ज़िल्लत जी ज़िंदगीअ खां इज़त जो मौत बहितर आहे मां मरी त वेंदुसि पर पंहिंजी ज़मीन हरगिज़ वॾेरे जे नाले ते न कंदुसि शेरल ज़ुल्म त तो अञा ॾिठो ई न आहे दिलबर तोखे शेरल जे चंबे मां केरु आज़ादु कराईंदो शाज़ेब हिन सां अहिड़ो अशर कर जेको ही पंहिंजो पाण खे बि न सुञाणे सघे मार हिन खे शाज़ेब मार
अस्सलाम वालेकुम। अदा शाहिद बरेली नवाब खान जा माण्हू मूं वटि आया हुआ ऐं चयो अथनि पंहिंजी ज़मीन मुंहिंजे हवाले करे छॾियो ताकि आउं हुते फैक्ट्री वग़ैरह लॻाए सघां। ॻोठ वारनि खे मोड़ वधाए छॾी, बाक़ी असांजो वारो आहे जो असीं पंहिंजी ज़मीन हुनजे नाले करूं। शायदि वॾेरो चाहे थो असां पंहिंजी ज़मीनूं हुनजे नाले कयूं ऐं पोइ बि असांजी जान कोन थींदी आहे। हू एतिरो ज़ालिम आहे कंहिंखे बख़्श कोन कंदो। हा दा सच तो चई, हिन वॾेरे त ॻोठ वारनि जो जीअणी जंजाल करे छॾियो आहे। सभु ॻोठ वारा हिन वॾेरे मां सफ़ा तंग थी चुका आहिनि। सो तूं उते पाणी भरे अच, हीअ असां मर्दनि जो मसइलो आहे। अदा आख़िर को त मसइले जो हल हूंदो। अदा आख़िर कुझु त करिणो पवंदो जो इहो वॾेरो असांजी जान छॾींदो। अदा सिकंदर वॾेरो असांजी एतिरी जान आसानी सां कोन छॾींदो। पोइ भला भलाई कंदो। अदा तू का जल्दबाज़ी न कर, बाक़ी सभु अल्लाह बेहतर कंदो। अञा ताईं ॻोठ वारनि पंहिंजी ज़मीन मुंहिंजे नाले ते छो न आहे कई? ऐं हू छोरो शाहिद ऐं हुनजा भाइर, उन्हनि जो दिमाग़ ॻोठ वारनि खां कुझु ज़्यादा ई ख़राबु आहे। नवीद इज्जत सां असांजी ॻाल्हि कोन मञूं, हाणे मरण जे लाइ तयारु थी। मूंखे कसम आहे तुंहिंजे रत जो जेको बेगुनाह वहायो वियो आहे।
अदा मां तुंहिंजे कातिलनि खे हिकु हिकु करे मारींदुसि, हिकु हिकु। वॾेरा, तो मुंहिंजे जिगर जे टुकड़े खे मूंखां धार कयो आहे, मां तुंहिंजो नामो निशान मिटाए छॾींदुसि।
या दिलदार धाड़ियल हुनजे साथियुनि खे त कानून सां खिलवाड़ करण जो अंजाम छा हूंदो आहे। थोरे मां वियो बची जो गोली हुनखे टंग में वञी लॻी ऐं भॼी वञण में कामयाबु थी विया, न त मारिजी वञनि हा। सर केतिरो भॼंदा, बुराईअ जो अंजाम आख़िर बुरो ई हूंदो आहे। हू भले गोली जे रफ़्तार खां बि तेज़ भॼनि, पर मौत खां पोइ बि लिकी न सघंदा। वॾेरे नवाब खान ऐं उनजे साथियुनि ख़िलाफ़ जल्दी कानूनी कार्रवाई करणी पवंदी, तॾहिं वञी उन्हनि जो होश ठिकाणे ते ईंदो ऐं उन खां पोइ वञी ॻोठ वारनि जी जान छॾींदा। शाहिद आहीं तूं? मूंखे सुञाणी थो त मां केरु आहियां? हा वॾेरा हा, चङी तरह सुञाणा थो तो जहिड़नि वॾेरनि खे त तूं केरु आहीं। मूंखे ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि खे दर बदर करण वारो तूं आहीं तूं। न शाहिद न, पंहिंजे औकात में रही ॻाल्हाए, पंहिंजे ज़बान खे लगाम ॾे, किथे ईअं न थिए जो मुफ़्त में मारिजी वञी। मरण त हिन जो मुक़दर बणिजी वेंदो, मौत त हिन खे मिलंदी, पर इज़त सां मरे त उहो बहितर अथसि। ॾिस अहिड़ा त इज़त सां ॿधल न आहिनि, हिननि खे असल सिधी गोली सीने वारी खपे। गोली त हिन जे सीने में मां ठोकींदुसि रईस, पर थोरो सब्र करियो, छो त मरण खां अॻु मौत जो ख़ौफ़ हिन जे चहिरे ते हुजणु ज़रूरी आहे, ऐं पोइ ई तड़पी तड़पी मरंदो। मौत त हिकु ॾींहुं अचिणो आहे, पोइ छो न इज़त सां अचे। मुंहिंजो मौत मुंहिंजे ॻोठ वारनि जी आज़ादी हूंदी। आज़ाद त तोखे हितां केरु बि कोन कराईंदो। बाक़ी रही ॻाल्हि ज़मीन जी, सा त मां पंहिंजे नाले ज़रूरु कराईंदुमि।
सिकंदर, सुबुह खां वठी शाहिद नज़र कोन थो अचे। ख़ैर त आहे? ॾिसूं तूं दिलि न लाइ, अदा शायदि के कम सां वियो हूंदो, उहो अची वेंदो। अदा अल्लाह साईं करे शाम ताईं शाहिद अची वञे, पर अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए पई, किथे शाहिद के मुसीबत में न हुजे। चरी अदा शायदि को ॿार कोन्हे जो गुम थी वेंदो, उहो शाम ताईं मोटी ईंदो। अदा तव्हां जेका चओ पिया अल्लाह करे उहा सही हुजे, शाम ताणी शाहिद अची वञे, पर अलाए छो मुंहिंजी दिलि घबराए पई, किथे शाहिद के मुसीबत में त न आहे। अदा अदा सिकंदर, तू वञ शाहिद जी ख़बर चार वठ, किथे हू वडेरी जे ज़ुल्म जो शिकार न थी वियो हुजे। बाबा तूं परेशान न थी, ऐं वञी ॾिसी थो अचांसि। शायद तू समझी तो तू इतना सही सलामत जिंदा मोटी वने, हरगिज न। जेकॾहिं इज्जत सां रेस जी ॻाल्हि मञी हा त ईअं बुछड़ो कोन थी हा। शेरल, जेतिरो ज़ुल्म करणो अथई करे वठ, पर ज़ुल्म जो नतीजो हमेशा ख़राब हूंदो आहे। ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे शेरल। मौत कंहिंजो तो मुक़द्दर बणिजे, इहो तोखे वक़्तु ई ॿुधाईंदो। वक़्तु? वरी कहिड़ो वक़्तु? तुंहिंजो वक़्तु हाणे ख़तम थी वियो आहे। तुंहिंजे ज़िंदगीअ जा थोरा ॾींहं हिन चार दीवारीअ में ई गुज़री वेंदा। आऊं त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदुसि, तूं पंहिंजो ख़ैर घुर शेरल। मौत तुंहिंजे सिर ते वेंदो ऐं ॿुधाए थो छॾेई, तुंहिंजो मौत मुंहिंजे हथनि सां ई थींदो। लॻे थो त तुंहिंजो दिमाग़ अञा ताईं सही जाइ ते कोन आयो आहे। तोखे ख़बर ई न आहे त असां तव्हां सां कहिड़ो हशर कंदासीं। हशर त तव्हां सां आऊं कंदुसि। तूं वॾेरे नवाब खान जे चवण ते ॻोठ वारनि ते एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे बर्दाश्त करे सघीं।
छा थियो तोखे? छा थियो? इहो हालत तुंहिंजी केर कई आ? अदा वारा किथे आहिनि? तूं केॾो अदा वारा किथे आहिनि? सुन तू जल्दी कर, हितां निकिरण जी कर, वॾे जा माण्हू असांजे पोयां आहिनि। तूं अदा वारनि जी फिक्र न कर, जल्दी कर। पर शाहिद परवर खे छॾ, तूं जल्दी निकिरण जी कर। वडेरा तो मुझे जिगर क्यों नबीद तो यार गोली तहने जे सीने ने मां ठोकींदुस रईस पर थोड़ो सब्र करो क्यों आजाद त तो कहे तो केर कौन कराएंगे बाकी रहेगा क्यों हाँ वडेरा हाँ तो जड़न वडेरन पे चंगी क्यों हु सब कितरो भजंदा भारी ठीक रहा है इतवार का ध्यान नहीं मैं देता करते बेटे पे ध्यान नहीं था हां हां यस अल्लाह अल्लाह छॾ समीर मुंहिंजा वार समीर न बाबा शायद क्यों शायद तोखे त मुंहिंजो ॻाल्हाइण ॾुखियो थो लॻे
पर मां सच थी चवां अॻिते छा आहे क्यों न दा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अॼु कम अॼु तुंहिंजे चेहरे ते उदासी छो छायल आहे क्यों न दा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अॼु कम क्यों हिंदी निश्ती जो ना हिंदी निश्ती अच शेरल अच कर ख़बर छा थियो पावरे कम जो पांचे खां या ठीकेदार अच शेरल अच मूंखे अलाए छो परेशानी थी वई आहे तूं वञ ॾिसी अच किथे शायद वॾेरनि जे माण्हुनि जे सॉरी ॻाल्हाइण में दस हाँ या खेना बे खेना मजे गन्ने यार न शायद न पंहिंजे औकात में रही ॻाल्हाए ऐं पंहिंजे वात पंहिंजे यस हाँ सो हाँ सच शायद अरे हाँ सच शायद